हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे जहिड़ी बादशाही ख़ुदा ताला अता कई अहिड़ी कंहिं खे बि न ॾिनई। इंसान ऐं जिन्न, चरंद ऐं परंद, देव ऐं परियूं, बल्कि हवा बि संदसि फरमान जे ताबे हुई। हिकु ॾींहुं पाण सभिनी पखियुनि खे दरबार में हाज़िर थियण जो हुकुम ॾिनऊं। हुकुम मिलण सां ख़ुश्की ख्वाह पाणीअ जा सभु पखी अची गॾु थिया। पाण हुकुम कयाऊं त जो कमाल जंहिं जंहिं पखीअ में आहे सो बयान कंदा वञो। जॾहिं हुदहुद जो वारो आयो तॾहिं हुन चयो त हुज़ूर, मुंहिंजी नज़र तमाम तेज़ आहे। मां केतिरो बि मथे उॾामी वञा त बि ज़मीन जो ज़रो ज़रो ॾिसी सघां थो। ज़मीन जे हेठां जेको पाणी आहे सो बि आउं ॾिसी सघां थो। बल्कि ही बि ख़बर पवंदी अथ में त ही पाणी खारो आहे या मिठो। कांव जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हसद खां जली अङरु थी वियो ऐं चवण लॻो त हुदहुद जी दावा बिल्कुलु कूड़ी आहे। जेकॾहिं हू अहिड़ो चिटीअ नज़र वारो ऐं दूरबीन आहे त मारीअ जे फंद में छो फासंदो आहे। हिन खे ज़ेरे ज़मीन पाणी नज़र अचे थो मगर ॼार ॾिसण में न ईंदो अथसि। सभई पखी हुन जा हमनवा ऐं तरफ़दार थी चवण लॻा त या हज़रत, हुदहुद जी दावा बेदलील आहे। हू कांव जी ॻाल्हि जो जवाब ॾे। हुदहुद चयो त तजुर्बो करे ॾिसो, ॼार में फासण जी ॻाल्हि अलॻि आहे। उहो तक़दीर जो मामिलो आहे। जॾहिं तक़दीर ईंदी आहे तॾहिं तदबीर वारी अखि ॿूटिजी वेंदी आहे। इंसान अशरफुल मखलूक़ात आहे मगर उन्हीअ जो अक़ुल बि तक़दीर जे पत्थर अॻियां शीशे मिसाल आहे। ख़ुदा ताला पंहिंजी मसलिहत मुताबिक़ इंसान जी तदबीर खे टोड़े छॾे थो। जॾहिं हुदहुद ई जवाब ॾिनो तॾहिं सभिनी जूं ज़ुबानूं बंदि थी वयूं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बि फरमायो त हुदहुद जेकी चयो सो सरासर सच आहे। क़ज़ा अॻियां कंहिंजी न हली न चली। दोस्तो, वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।